चेयरमैन बिलावल साहब असांखे हुकुम बि इहो कयो आहे तंज़ीम हले थी पई, असां हलाई आहे तंज़ीम, घटि उहिदेदार हुजनि वधि उहिदेदार हुजनि, तंज़ीम हलाई आहे। असांजा जलसा अलाह जो शुक्र आहे, उन्हनि जी इज़त आहे, उन्हनि जे लाइ मोहबत आहे, माण्हुनि जे दिलि में थींदी रहे थी। पर मूंखे हुकुम इहो ई आहे त बाबा परफॉर्मेंस चेक कयो। जेके बि उहिदेदार आहिनि हुन वॾो कदम खयो जॾहिं सॼी पार्टी खे डिज़ॉल्व कयो वई, सूबे खां वठी यूसीअ ताईं सभु डिज़ॉल्व कयो वई, छाकाणि जो उते उहिदेदार वेठा हूंदा 20-20 साल 25-25 साल उहिदनि में वेठा हूंदा, ॿिए कंहिंखे अॻिते अचणु ॾींदा न हुआ। डिज़ॉल्व करे मौक़ो ॾिनई त के माण्हू अॻिते अचनि, थी सघे थो कुझु आया हूंदा, वरी बि हुकुम इहो न अथई त हाणे 4-5 साल थी विया हुन ॻाल्हि खे, हाणे तव्हां उहिदा ॾिसो, ज़िले खां हेठि बि ॾिसो, ऐं मूंखे हर हिकु यूनियन काउंसिल ठाहे ॾे। जेकॾहिं यूनियन काउंसिल मज़बूत आहे त मुंहिंजी पार्टी मज़बूत आहे, ऐं असांजी कंसंट्रेशन इहा हूंदी। हिते वेठो आहे साईं, ॿिया बि उहिदेदार वेठा आहिनि, उन्हनि खे इहा ई चवणी आहे त मूंखे यूनियन काउंसिलियूं मज़बूत करे ॾेखारियो।